अजु खणी खुशियूं पुगो रमज़ान जो चंद्र मरहबा मोमिन लय थी गनीमत माह पोतो बिस्मिल्लाह मोमिन लय थी गनीमत माह पोतो बिस्मिल्लाह लख बिसजिद मंझा हो को थियो आ मोमिनो रोज़ा रखो सहरी करण जो वक्त थियो आ मोमिनो रोज़ा रखो रमज़ान पाक आयो थियूं ज़िक्र जूं शुरुआतियूं रहमत जूं हर जगह ते रहमत जूं हर जगह ते रहमत जूं हर जगह ते बरसन थियूं बरसातियूं रमज़ान पाक आयो रब हेल नसीब करे रमज़ान मदीने में रब हेल नसीब करे रमज़ान मदीने में वञी अखड़ने संड सामा वञी अखड़ने संड सामा तंहिंजो शान मदीने में रमज़ान महीने में रोज़ा त सबई रखजन पर विरद अञा कहड़ा पर विरद अञा कहड़ा कहड़ा ॿिया करण घुरजन रमज़ान महीने में हरे जगह हुबकार थी वई हरे जगह हुबकार रौनक मची वई थदी हीर घुली वई रौनक मची वई थदी हीर घुली वई रमज़ान जे आए दिल ठरी पई हरे जगह गरे रोज़ा मदीने में वनी कुछ यार रखे जनहा मुझे नेड़ने में लुढ़कन जे बजा मुरको पोड से जनहा मुझे माँ आयशा जी लिखशा कहानी मोहम्मद मिठे जी बणी जे काराणी मोहम्मद मिठे जी बणी जे काराणी ना तो सच्चो अली ऐसा ना तो आहे ऐसा जो दिलबर मुर्शिद इमाम रबर और मालिक मिठे जूं भलायूं अजु तरावीह हाफिज पढ़ायूं जो तरावीह हाफिज पढ़ायूं हज़रत अली बहादुर दिलबर दिलेरो आहे फातिह बणियो सो खैबर माण्हू सो शेरो आहे मरहबा दिल सां कयूं था आजियां रमज़ान जी अजु असां ते ख़ास थी बाजर बरहमान जी मरहबा दिल सां कयूं था आजियां रमज़ान जी ईद जूं खुशियूं गरीबन खे ॾियो ईद जूं खुशियूं गरीबन खे ॾियो रब सिवा जिन जो न ॿियो तन जा थियो रब सिवा जन जो न ॿियो तन जा थियो